वालेकुम मां बरकत पालारी ॻाल्हायां त नूरियाबाद खां। मुंहिंजा माइट मुंहिंजी शादी था कराइनि, पर मां आहियां खदड़ो, मुंहिंजो कोन थो अचे। मुंहिंजी जेकी नंढे पेशाब वारी नली बिल्कुलु कोन थी अचे। मां शादी जो लाइक़ु ई न आहियां। जेकी माई शइ घुरे थी उहा मूंहं में कोन्हे। मां खदड़ो, मुंहिंजी बिल्कुलु मुंहिंजो अचे ज़ीरो लॻो पियो आहे, जेको न मुंहिंजी 24 साल उमिरि आहे, पर मां शादीअ जो क़ाबिल ई न आहियां, न शादीअ लाइक़ु मां मजबूर आहियां। मां हथ ॿधी अपील कयां थो सभिनि खे, भाउ मां शादी जो लाइक़ु न आहियां। न मुंहिंजी शादी वारी जेकी नंढे पेशाब वारी जॻह मुंहिंजी बिल्कुलु कोन थी अचे। मां हथ ॿधी सभिनि खे अर्ज़ु कयां थो त मां शादी जो क़ाबिल न आहियां, शादी जो लाइक़ु न आहियां। मां खदड़ो, मुंहिंजे अॻियां का निशानी कोन्हे, ख़ाली बसि नंढो सुराख ठहियलु आहे जंहिंमां मां नंढो पेशाब कंदो आहियां। मां हथ ॿधी अपील कयां थो त शादी जे बारे में मूंखे न को तंग करे, न मूंखे को चवे जो मां शादी जो क़ाबिल ई न आहियां। हींअर मां निकाह कयां, सुभाणे मुंहिंजी माई चए मुंहिंजो मुड़ुसु खदड़ो, शादीअ खां पोइ बि हज़ारे मसइला थी था वञनि। मां हथ ॿधी अपील कयां थो त मां शादी जो लाइक़ु न आहियां, न मां शादी जो आहियां। ॿुधी न, मां मजबूर आहियां, मां नथो करणु चाहियां शादी।